ओम शांति। अॼु मिठा मिठा श्री बाबा ब्रह्मा तंत्र वारा सेवकता मीठे मीठे बच्चे बाबा पाण खे पहिरियों कहिड़ी सावधानी ॾींदा आहिनि कि पाण आत्मायूं आहियूं, निराकार बाप जी संतान आहियूं। पाण आत्मायूं असल में रहण वारी परम धाम जी आहियूं। पंहिंजो बाप बि उतां जो रहण वारो आहे। हिन सृष्टि ते पाण खेल खेॾणा आहियूं। 5000 साल खां हिन सृष्टि ते खेल हले थो। हाणे खेल पूरो थी वियो। हाणे वरी खां नयो चक्कर शुरू थियण वारो आहे। हिन करे बाप हाणे सृष्टि ते आयो आहे पाण खे नए चक्कर जे लाइ सम्झ ॾियण। छो जो नए चक्कर में त सुख जी दुनिया हूंदी न, त हिते त दुख जी दुनिया आहे। त नए चक्कर में सुख शांति सां पाण कीअं रहूं, हुन जे लाइ सम्झानी बाबा ॾियणा आहिनि। बाबा चवनि था इहे सम्झानी वठण लाइ पहिरियों तव्हां पंहिंजे पाण खे आत्मा सम्झो कि मां ही आत्मा सुखी हुयमि, मुंहिंजा कर्म सुठा हुया, मुंहिंजी सोच सुठी हुई, संबंध आदि सुठा हुया, मां शुद्ध पवित्र आत्मा हुयमि। हाणे मां ही आत्मा पतित दुखी थी आहियां। मुंहिंजा कर्म विकारनि जे वश बुरा थिया आहिनि। मां ही आत्मा बुरे स्वभाव संस्कारनि वारी थी वई। हाणे मुंहिंजी ही आत्मा खे मुंहिंजो बाप वापसि खां परिवर्तन करणु आयो आहे, वापसि खां सिखाइणु आयो आहे। चए थो कि हाणे मां तव्हांजो बाप बि आहियां त टीचर बि आहियां। बाबा पाण खे पूरे सृष्टि चक्कर जो ज्ञान थो ॿुधाए। टीचर थी करे हिन सृष्टि जी आदि में छा हुयो, मध्य में छा हुयो, हाणे अंत में छा आहे। आदि में सुख हुयो, मध्य में दुख शुरू थियो, हाणे अंत में त घोर दुख थी वियो आहे न, घोर दुख जी दुनिया थी आहे। छो जी विकार अची विया आहिनि हिन दुनिया में। इहो ज्ञान पंहिंजे मन में सिमरन करण था स्वदर्शन चक्रधारी थियनि। आत्मा खे ख़ुदि जो स्व जो दर्शन थियो आहे न कि मां हिन सृष्टि ते कीअं चक्कर काटे हाणे अंत में आ पहुची आहियां। मां सत्युग में भॻवान खे यादि न कंदी हुयमि छो जी मूंखे सुख हुयो। तॾहिं त भक्ति मार्ग में ॻाईंदा आहिनि सिमर सिमर सुख पाओ, दुख मिटे गले दुख मिटनि पंहिंजा। त बाबा चवनि था कि तव्हां सत्युग में मूंखे यादि न कंदा आहियो छो जी हाणे मां तव्हांखे सुखनि जो वरितो थो ॾियां। दुख में तव्हां मूंखे यादि न, दुख में ई मूंखे यादि कंदा आहियो। हाणे तव्हां पंहिंजे पाण खे आत्मा सम्झो, मूंखे यादि करो त तव्हांजा सभु दुखनि खां तव्हां मुक्त थी वेंदव। सत्युग में कोई बि दुख न थींदो आहे। इहा पुराणी दुनिया आहे न, हिन करे सभी मूंखे यादि था करनि, लेकिन शरीरनि जे ज़रिए था यादि करनि न। मुंहिंजे असली रूप सां त मूंखे कोई यादि नथो करे। अगरि असली रूप सां, असली नाम सां मुंहिंजे घर में मूंखे यादि करो त तव्हांजा दुख शांति खां तव्हां मुक्त थी वेंदव। त बाबा खे कंहिं शरीर जे रूप में न यादि करिणो आहे, कंहिं बि देवी देवता जे रूप में, गुरु जे रूप में भॻवान खे यादि न करिणो आहे। भॻवान खे कीअं यादि करिणो आहे, निराकार रूप में। तॾहिं ई पाण खे जीवन मुक्त अवस्था अर्थात सुख जी दुनिया में पाण वञी सघंदासीं, सुख भोगंदासीं। इहे शरीर त जीअं पुराणी जूती थी वई आहे न, पुराणी दुनिया में इहे शरीर पुराणो जूतो आहे। हाणे हिन पुराणे जूते में आत्मा बि पतित वेठी आहे न। हाणे बाबा पाण जे लाइ नए शरीर जे लाइ हिन तत्वनि खे बि सतो प्रदान थो करे। पोइ पाण खे सत्युगी दुनिया में ये शरीर रूपी जूती भी नहीं मिलती। ॾिसो हिन शरीर रूपी जूतियुनि ते केॾी सारी छतियूं लॻल आहिनि। छतियूं अर्थात जेका पंहिंजा सिलाई वग़ैरह थींदी आहे न, टाका वग़ैरह लॻंदा आहिनि, त बाबा हुननि खे चए थो शरीर ते जीअं छतियूं लॻल आहिनि। ॾिसो सर्प बि जॾहिं हुनजी पुराणी खाल थी वेंदी अथसि त हुन खाल खे छॾे करे नई खाल हुनजी अची वेंदी अथसि। त पाण में एतिरो बि अक़ल न आहे ये शरीर हाणे पुराणो छतियुनि वारो थियो आहे त मां आत्मा हिन शरीर खे स्व इच्छा सां ख़ुशी ख़ुशी सां छॾे करे नयो शरीर वठां। इहे एतिरो बि अक़ल आत्माउनि में न आहे। परमात्मा चए थो मनुष्य आत्मा ॾिसो केॾी बेअक़ल थी वई आहे न। अहिड़ो बुढो शरीर जिते एॾी सारी सिलायूं, एॾी सारी बीमारियूं आहिनि, त बि आत्मा जो हिन शरीर में एतिरो मोह अथसि कि हिन खे छॾे ॿियो नयो नथी वठे। सम्झ घटि थी वई आहे न। सर्प में बि एतिरी अक़ल हूंदी आहे कि पुराणी खाल थी वञे त हुनखे
छॾे करे नई खाल वठां। नई खाल चमकण लॻंदी आहे न। तव्हांजो बि इहो पुराणे 84 जन्मनि जी पुराणी खाल हिकदमि खाल सां शरीर हिकदमि जर्जरीभूत अवस्था थी वई अथव, तमो प्रधान स्थिति थी वई अथव न। हाणे बाबा पंहिंजे लाइ नई खाल जे लाइ हिन तत्वनि खे बि सतो प्रदान थो ठाहे, तत्वनि खे बि शुद्ध थो ठाहे, ताकी पाण खे सतयुग में नई खाल बि ॾाढी सुठी चमकल मिलंदी। देवी देवताउनि जो शरीर बि केॾो कोशिशि कंदो आहे, केॾो सुंदर हूंदो आहे न। आत्मा त हूंदी ई पावन आहे, लेकिन शरीर बि एतिरो सुंदर हूंदो आहे। छो जी सतो प्रधान पवित्र हूंदो आहे न, आत्मा बि त शरीर बि। हाणे तव्हांजी आत्मा और शरीर ॿई सतो प्रधान कीअं ठाहींदा? बाप की याद सां। जीअं आत्मा पंहिंजी बाप खे यादि कंदी रहंदी त उहा ख़ुदि बि पावन थींदी वेंदी, त पूरी सृष्टि बि पावन थींदी वेंदी। एतिरी शक्ति अथसि परमात्मा में। लेकिन पाण आत्माउनि जे मथां आहे कि पाण केतिरो पंहिंजे हिन देह जी दुनिया देह जी संबंध देह जे पदार्थनि खे भुलिजी करे केतिरो पाण बाप खे यादि था करूं, इहो पंहिंजे मथां आहे। जेतिरो पाण यादि कंदासीं ओतिरो पंहिंजो शरीर ऐं आत्मा सतो प्रधान शुद्ध पावन थी वेंदो। बाप चए थो कि मां तव्हांखे अची करे इहो सम्झायां था कि मिठा मिठा ॿार हाणे मूंखे यादि करो त तव्हां पावन थी वेंदव। हिन यादि रूपी अग्नि सां जो खाद तव्हांजी आत्मा में पई अथव उहो जली करे भस्म थी वेंदी। परमात्मा जी यादि हिकु अग्नि जे समान आहे। जीअं अग्नि में कुझु विझो त उहो जली करे भस्म थी वेंदो न, ईअं ई परमात्मा जी यादि रूपी अग्नि सां पुराणा सभु जन्म जन्म जा हिसाब किताब पाण खे चुकतो करिणो आहे। आत्मा सतो प्रधान थी वेंदी। बाप जी यादि सां विक्रम विनाश थी वेंदा न। भक्ति में बि तव्हां मूंखे सिमरन कंदा हुयो, नाम जपंदा हुयो, पूजा कंदा हुयो, सनानु आदि बि कराईंदा हुयो न। हाणे शिव बाबा खे सनानु कीअं करायूं? भले पाण कराईंदा हुयसि, लिंग खे पाणी दूध आदि चढ़ाईंदा हुयसि न। लेकिन शिव बाबा त चए थो मूंखे त शरीर ई न आहे, त मां सनानु आदि कीअं करां? शिव जे मंदिर में कॾहिं शिव खे कपिड़ा आदि थोड़ी पाराइबा आहिनि, श्रृंगारबो थोड़ी आहे। ॾिसो कृष्ण लक्ष्मी नारायण खे केतिरो श्रृंगारदा आहिनि न। लेकिन शिव त अशरीरी आहे न, लिंग खे छा श्रृंगारदव, छा कपिड़ा पाराईंदव? निराकार खे जो त कोई श्रृंगार थी नथो सघे। निराकार बाप पाण खे हाणे आत्माउनि खे कीअं थो श्रृंगारे? सर्व गुणनि सां, 16 कलाउनि सां, संपूर्ण निर्विकारीपन सां, अहिंसक मर्यादा पुरुषोत्तम, हिन सभिनि सां आत्माउनि खे श्रृंगारे थो। लेकिन परमात्मा खे कोई बि श्रृंगारे न सघंदो। देवी देवताउनि जी मूर्ति खे श्रृंगारे सघंदा आहियो, लेकिन परमात्मा खे श्रृंगारे न सघंदा आहियो। बाप चवनि था कि मां त निराकार शिव आहे न, मुंहिंजी तव्हां पूजा बि कीअं करो? परंतु तव्हां ठाहे छॾियो था पत्थर जो लिंग, परंतु असल में त मां निराकार आहे, मुंहिंजी त पूजा बि न थी सघंदी आहे। हिन करे मां चवां थो पंहिंजे पाण खे अशरीरी आत्मा सम्झे मूंखे निराकार रूप में यादि करो। मां बि निराकार, तव्हां बि निराकार। मां पुनर्जन्म में न ईंदो आहे, तव्हां पुनर्जन्म वठंदो आहे। मां अची करे तव्हांखे स्वर्ग जो वरसो ॾींदो आहे, जंहिंसां तव्हांजा 21 जन्म तव्हांखे सुख शांति मिलंदो अथव। सन्यासी आदि त घर बार छॾे वेंदा आहिनि, तव्हांखे कुझु बि छॾिणो न आहे। तव्हांखे पाण खे छा छॾिणो आहे? हिन देह जो अभिमान, देह भान, देह अभिमान खे छॾे करे देही अभिमानी स्थिति में थी करे सभु कर्म करिणो आहे, परमात्मा खे यादि करिणो आहे बसि, ऐं दैवी गुणनि जी धारणा करणी आहे। यादि सां ई त पंहिंजी आत्मा कंचन थी वेंदी, त पोइ पाण खे शरीर बि अहिड़ो सुंदर कंचन जहिड़ो मिलंदो न। आत्मा खे लोहे खां सोनो जीअं केरु ठाहे सघंदो आहे? परमात्मा बाप। तव्हांजी हाणे सची सची कमाई थी थिए न। दुनिया में त झूठी कमाई कंदा आहिनि, लेकिन हाणे पाण सच्ची कमाई था करूं। आत्मा 21 जन्मनि जे लाइ परमात्मा खे यादि करे, परमात्मा जे हिन ज्ञान खे सम्झी करे जीवन में धारण करे 21 जन्म जे लाइ कमाई थी करे, साथ साथ पंहिंजा पाप बि भस्म था थियनि। बाबा चवनि था कि हाणे जॾहिं तव्हां सच्ची सच्ची कमाई करो था,
मूंखे यादि करे पंहिंजा पाप भस्म करो था त कोई बि पाप कर्म न कजो। कंहिंजे लाइ बुरो सोचणु, बुरो करणु, ये सभु बि पाप कर्म में अची वेंदा आहिनि। न त ॾाढो संभली करे हलणो खपे। पंहिंजा संकल्प बि सुठा हुजणा खपनि। सर्जन त उहो हिकु ई आहे न। हर हिक जे कर्मनि जे हिसाब जी बीमारी पंहिंजी पंहिंजी आहे। पाण आत्माउनि जी कहिड़ी बीमारी आहे? कर्मनि जी। जेका बि पाण बुरा कर्म करे आया आहियूं न, हुन कर्मनि जे हिसाब सां पंहिंजी आत्मा में बीमारियूं आहिनि। बाप खां तव्हां पुछी सघंदा आहियो कि बाबा मां कहिड़ा कहिड़ा बुरा कर्म करे आई आहियां जंहिंजे कारण मूंखे हाणे दुख थो थिए, त बाबा बि झटि ॿुधाए छॾंदो न। बाबा त अविनाशी सर्जन आहे। बाबा चयो तो हर हिक जो बंधन आहे उहो सभु बाबा खे ॿुधायो त बाबा तव्हांखे राय ॾींदो कि छा करो। घर में बि हिक ॿिए खे बाबा जेको तव्हांखे राय ॾे थो उहो घर में बि हिक ॿिए खे ॿुधायो न, त उहो बि बाप खे पहचाननि। आत्माउनि त सभिनि आत्माउनि जो पीउ त हिकु ई आहे न। बस तव्हांजो शारीरिक संबंधी अलॻि अलॻि अथव, लेकिन हुन शरीर में बि जेकी आत्मा आहे हुनजो त परमात्मा सां संबंध अथसि न। त सभिनि खे ॿुधाइणो खपे कि तव्हांजो पीउ हीअं चईंदो आहे, तव्हांजो पीउ हीअं चईंदो आहे। पंहिंजो पीउ, हुनजो बि पंहिंजो पीउ, पाण सभिनि जो पीउ आत्मा जो हिकु ई आहे न। त सभिनि खे ॿुधाइणो खपे कि पंहिंजो पीउ हीअं चईंदो आहे, पंहिंजो पीउ हीअं चईंदो आहे। पवित्र रहो त स्वर्ग जो वस्तु मिलंदो। ॾिसो, दुनिया खे बदिलणो त आहे ई सही। नर्क खां स्वर्ग जी दुनिया त अचणी ई आहे न। त छो न पाण हिन अंतिम जन्म भॻवान जी मत ते हली करे स्वर्ग जे लाइ कमाई करो। इहे मृत्यु लोक में हाणे पंहिंजो अंतिम जन्म आहे। हाणे मृत्यु लोक ऐं अमर लोक जे विच जो समय संगम युग थो हले। हाणे बाप जो ठही करे अर्थात ब्राह्मण ठहिया आहियूं पाण। छो जो पाण खे देवता ठहिणो आहे। ब्राह्मण जेसि ताईं ब्राह्मण न ठहींदासीं तेसि ताईं देवता न ठही सघंदासीं। छो जो ब्राह्मण पवित्र हूंदा आहिनि न। त बाबा पाण खे हाणे पढ़ाई थो पढ़ाए। त पढ़ाई कंहिंमें कबी आहे, कहिड़े समय कबी आहे? ब्रह्मचर्य समय कबी आहे न। त बाबा चवनि था कि हाणे तव्हां ब्राह्मण छो ठहिया आहियो? छो जो तव्हांखे पवित्र रहणो अथव। ऐं पोइ सत्युगी दुनिया जे लाइ दैवी गुणनि जी धारणा करणी अथव न। हिन करे हाणे तव्हां ब्राह्मण ठहिया आहियो, पवित्र ठहिया आहियो, पोइ तव्हां पढ़ाई था पढ़ो सत्युगी देवी देवताउनि जी पद पाइण लाइ। पोइ तव्हां क्षत्रिय कुल में वेंदा, वैश्य कुल, शूद्र कुल। ये चक्कर तव्हां 5000 साल जो ॾाढो समय खां घुमदा ई आया। मंत्र केॾो सहज आहे न। देवी देवता पद जी डिग्री प्राप्त करण लाइ मंत्र केतिरो सहज आहे? मन मना भव। अक्षर बि केॾो सहज आहे न। बाबा चवनि था कि योग में न रहंदा त 63 जन्मनि जे पापनि जो बोझ कीअं ख़तमु थींदो? गंगा जे पाणी सां थोरी पाप धुलजंदा आहिनि। गंगा जे पाणी सां आत्मा जा पाप धुलजी सघंदा आहिनि छा? तव्हां ख़ुदि ई सोचे सघंदा आहियो। जेकी आत्मा नज़र ई नथी अचे, बेटी शरीर जे अंदर आहे, अखियुनि खां ई नज़र नथी अचे, हुन ते पाणी कीअं लॻंदो? तव्हां केतिरो बि गंगा जे पाणी में वेही रहो, लेकिन तव्हांजी आत्मा ताईं त गंगा जो पाणी न वञी सघंदो आहे न। उहो कीअं तव्हांजी आत्मा जे पापनि सां तव्हांखे मुक्त करे सघंदो आहे? आत्मा ते जो पापनि जो लेप शेप लॻियो आहे उहो त परमात्मा जी यादि सां ई मिटी सघंदा आहिनि। जेको परमात्मा बि अखियुनि खां नज़र नथो अचे, आत्मा बि नथी नज़र अचे, लेकिन परमात्मा जी शक्ति आत्मा प्राप्त करे थी, तॾहिं त हुनजे जीवन में सुख शांति अचे थी न। ॾिसो, बाबा चवनि था, कई ॿार चवंदा आहिनि कि बाबा जो ज्ञान ॿुधी करे मन शांत थींदो आहे। त ज्ञान ॿुधण सां ई आत्मा खे शांति जी महसूसता थी थिए। त आत्मा ते बि त जेका बि लेप शेप चढ़ियल आहिनि उहो बि धुलजंदा हूंदा न। पाप आत्माउनि ते ई त लॻल आहिनि लेप शेप। पाप आत्मा पुण्य आत्मा चइबो आहे न। तव्हां हाणे आत्माऊं पावन थी ठहियो। बाप खे यादि करे बाबा चए थो, मां त सभिनि आत्माउनि खे पावन ठाहिण जे लाइ इंजेक्शन थो हणां। कहिड़ो इंजेक्शन थो हणां? ज्ञान जो इंजेक्शन। हिन ज्ञान जे इंजेक्शन सां तव्हां सभी आत्माऊं पावन थी वेंदव।
ॿियो कहिड़े कंहिं वटि बि इहो परमात्मा जो इंजेक्शन आहे, सिर्फ़ु कंहिं वटि आहे, परमात्मा वटि ई इंजेक्शन अथसि, जंहिं इंजेक्शन सां पाण सभु आत्मायूं पावन थी वेंदासीं। हिन करे त सभु हुनखे ई सॾु कंदा आहिनि कि पतित पावन अचु अचु अचु। सनानु करनि था गंगा जे पानी में, चवनि था गंगा पतित पावनी आहे, त बि पतित पावन परमात्मा खे सॾु कंदा रहंदा आहिनि। अगरि गंगा पतित पावनी आहे त तव्हां कहिड़े पतित पावन खे सॾु था करो? हुन ई पाणी से सनानु करो न, पावन थी वञो। त पोइ पतित पावन बाप खे सॾु करण जो दरकार ई छा आहे? बाबा हाणे आया आहिनि पाण खे ज्ञान जो इंजेक्शन ॾेई ॾियण, जंहिंसां पाण आत्मायूं पावन ठही वेंदासीं। हाणे बाप पाण खे सची सची यात्रा तो सिखाए न। कहिड़ी यात्रा तो सिखाए? याद जी यात्रा। हिन याद जी यात्रा सां पाण सभी आत्मायूं पावन थी वेंदासीं। उठदे वेंदे खाईंदे पींदे बाप खे यादि करण, बाप सां गॾु सभु कुझु करण ई छा आहे? यात्रा ते हलण। बाप ऐं घर खे यादि कंदव त तव्हांजी छा थींदो वेंदो? तव्हां आत्मायूं पावन थींदो वेंदा ऐं तव्हांजी कमाई बि जमा थींदी। छो जी बाबा खे यादि कंदासीं त बाबा जी यादि सां पाण आत्मायूं बि शुद्ध थींदासीं ऐं उहो यादि सां पंहिंजे आजू बाजू जो वायुमंडल बि शुद्ध थी वेंदो आहे। त पंहिंजे आसपास घर जो वायुमंडल शुद्ध थींदो त हुन घर में जेकी बि आत्मायूं बि रहंदियूं हूंदियूं हुननि खे बि त सुख शांती महसूसु थींदी न। त उन्हनि जी दुआयूं बि तव्हांखे लॻंदियूं त कमाई थी वई न। इहे दुआयूं जमा करण ई छा आहे? कमाई करण। ॾिसो कोई जीवन में हाणे कंहिंजो इहो जीवन कहिड़ो बि जीवन सुठो हूंदो आहे त चईंदा आहियूं न, सुठा कर्म पिछले जन्म में करे आया हूंदासीं, तव्हांजी दुआ लॻे त असांजो इहो कमु थिए, तव्हांजी इहा कृपा थिए। त बाबा चवनि था ॿियनि खे सुख शांती स्थूल सां कुझु चीजूं ॾियो, मुख सां कुझु ॻाल्हायो, इहे बि ज़रूरत न आहे। पाण वेठे वेठे परमात्मा खे यादि करे विश्व जी सर्व आत्माउनि खे सुख शांति प्रेम आनंद प्यार पवित्रता शक्तियुनि जो अनुभव कराए सघंदा आहियूं। त जॾहिं सभी आत्मायूं इहे अनुभव कंदियूं त हुननि आत्माउनि खे जॾहिं सुख जी शांति जी प्रेम जी आनंद जी पवित्रता जी शक्तियुनि जी महसूसता थींदी त आपे ई मन मां दुआ निकिरंदी न। त उहा दुआ केर तो जमा, कंहिंमें थी जमा थिए? पाण आत्मा। त इहो ई जमा जो खातो पाण खे सत्युगी दुनिया में धन जे रूप में मिलंदो। केतिरी सहज ॻाल्हि आहे न। वेठे वेठे तव्हां पंहिंजी सुठी सोच सां 21 जन्मनि जे लाइ कमाई था करो। कहिड़ी सुस्ती रीति सां पाण कमाई था करो न। त बाबा केॾो सहज तरीक़ो थो ॿुधाए। हिन जे लाइ कोई इहो बि न चई सघंदो आहे कि मां ॿुढो आहियां, बीमार आहियां, मूंखे एॾा ॿार आहिनि, मुंहिंजो एॾो परिवार आहे, कीअं करां। हिकु सेकेंड बि अगरि तव्हांखे त समय मिले ऐं तव्हां एतिरो बि सोचंदो त तव्हांजी केॾी कमाई जमा थी वेंदी न। तव्हांजी आत्मा बि पावन शांत थी वेंदी ऐं तव्हांजी कमाई बि जमा थी वेंदी। त पाण खे बाबा केतिरी सहज रीति थो ॿुधाए न। बाबा चए थो हर हिकु जो पार्ट साक्षी थी करे ॾिसो। छो जो हर हिन ड्रामा में हर हिकु आत्मा जो पंहिंजो पंहिंजो पार्ट आहे। पाण ईअं न चई सघंदा आहियूं कि इहो हीअं छो थो करे, इहो हीअं करे, इहो बि हिन जहिड़ो कमु करे, न। हर हिकु आत्मा जो पंहिंजो पंहिंजो पार्ट आहे। साक्षी थी करे सभिनि जो पार्ट ॾिसणो खपे ऐं सभिनि जे लाइ मन में सुठो सुठो सोचो त सभिनि खे पोइ शक्ति बि मिलंदी पंहिंजो कर्म सुधारण जी। अॼुकल्ह मुख सां शिक्षा ॾियण सां माण्हू न सम्झंदा आहिनि छो जी आत्माउनि में शक्ति न आहे न। तव्हां केतिरो बि हुनखे मुख सां सम्झायो लेकिन आत्मा में शक्ति त हुजे तव्हांजी हुन शिक्षा खे सम्झी करे जीवन में धारण करण जी। इन करे बाबा चईंदा आहिनि कि सभिनि खे पंहिंजे मन सां दुआयूं ॾियो ताकी सभु सोचे सम्झी करे हर हिकु कर्म करनि। ये अंतिमो जन्म पवित्र रहणो आहे न। जॾहिं भॻवान धरती ते आया आहिनि त भॻवान जी धरती हिते हिन समय हिन धरती ते परमात्मा जो पाठ थो हले त पंहिंजो छा फर्ज़ु आहे? छो जी परमात्मा सदैव शुद्ध पवित्र आत्मा आहे।
त पाण बि अगरि उन्हनि सां गॾु पाठ में मददगार ठहिणु चाहींदा आहियूं त पाण खे बि छा ठहिणो पवंदो? शुद्ध पवित्र आत्मा ठहिणो पवंदो। तॾहिं त पाण बाप जे कार्य में मददगार ठही करे हिन नर्क जहिड़ी दुनिया खे स्वर्ग जहिड़ी दुनिया ठाहे सघंदासीं। अच्छा, मीठी मीठी सुठी लॻे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार और गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी पण सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। पंहिंजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग और नमस्ते। वरदान आहे संगठन में न्यारो प्यारो ठहिण लाइ बैलेंस द्वारा अचल रहण वारा निर्विघ्न ठहूं। संगठन अर्थात पाण घर गृहस्थी में या धंधा धोरी जाते बि करूं था त 3-4 ॼणा या हुन खां ज्यादा या 2-3 ॼणा त थींदा आहिनि न, त हिनखे चइबो संगठन। जॾहिं 2-3 ॼणा गॾु था करनि, कमु गॾु था करनि त कुझु न कुझु ॻाल्हि त थींदी रहंदी आहे न। त ॻाल्हि भल थींदी रहे, लेकिन पंहिंजे मन में छा हुजे कि मूंखे इहो कर्म सुठी रीति करणो आहे ऐं पूरो करणो आहे। ख़ुदि बि संतुष्ट रहणो आहे, ॿियनि खे बि संतुष्ट करणो आहे। त बाबा चवनि था कि अगरि इहे मन में पको ठाने छॾियूं ऐं परमात्मा सां गॾु पाण कर्म करूं था त भल पाण खे कोई 1-2 शब्द चई बि छॾे, कोई पाण जे लाइ कुझु चीजूं आदि न ॾे, पाण कर्म करूं था त हिन में बि पाण अचल रहंदासीं। छो जी पाण मन में ठाने छॾियो न कि मूंखे त इहो कर्म करणो ई आहे ऐं सभिनि खे संतुष्ट करणो आहे, मूंखे बि संतुष्ट रहणो आहे। कर्म कंदासीं 2-3 ॼणा गॾु त ॻाल्हियूं त ईंदियूं ई। पहिरियों ई मन में तव्हां ईअं मन खे सम्झाए छॾियो त उहो ॻाल्हि ईंदी बि, हली बि वेंदी ऐं तव्हां परमात्मा सां गॾु उहो कर्म बि सुठी रीति करे सघंदव ऐं ॿियनि खे बि संतुष्ट कंदा, ख़ुदि खे बि संतुष्ट कंदा। मन में जॾहिं पको पाण खे हुजे कि कोई बि ॻाल्हि थी वञे लेकिन मूंखे कर्म हिते करणो ई आहे। स्लोगन आहे देही अभिमानी अर्थात आत्मा अभिमानी स्थिति में जॾहिं पाण रहंदासीं कि मां आत्मा हिन शरीर द्वारा कर्म करायां थी ऐं मूंखे इहो कर्म करणो ई आहे। त भले मन में केतिरा बि संकल्प अचनि आलतू फालतू, तन बि पंहिंजो साथ नथो ॾे, लेकिन आत्मिक शक्ति सां पाण उहो कर्म परमात्मा जी यादि में आसानी सां करे सघंदा आहियूं। आत्मा में बल हूंदो आहे न, त केतिरो बि बीमार शरीर हुजे, केतिरा बि मन में उल्टा सीधा वीचार अचनि, लेकिन आत्मा सोचे छॾियईं कि मूंखे करणो ई आहे त उहो परमात्मा सां गॾु उहो कर्म करे ई छॾंदी आहे ऐं अचल ऐं अडोल रहंदी आहे। अच्छा,